कौमी असेंबली में मखसूस सीटुनि ते कामयाब मेंबरनि कसम खणी वरितो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि जो हंगामो, कसम, तौहीने अदालत करार। उमर अयूब जो चवणु आहे त पेशावर हाई कोर्ट संदन कोटा ते आयल मेंबरनि खे कसम खणण खां रोकियो आहे। स्पीकर मेंबरनि खे कसम खणाए अदालत जी तौहीन कई। पीपीएम मुस्लिम लीग नून में सदारती चूंड में आसिफ अली ज़रदारी जी कामयाबी यकीनी बणाइण ते इतफाक़। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो आहे त मुल्क बहराननि खां मुंहुं ॾेई रहियो आहे। आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾिजी मुल्की मसइला हल कंदा। मखसूस सियासी पार्टी मुआशरे में इख़्तिलाफ़ पैदा कया आहिनि। मरियम नवाज़ जो चवणु आहे त सदारती चूंडनि में आसिफ ज़रदारी संदन उम्मीदवार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वोट न घुरे हां त पोइ बि आसिफ ज़रदारी खे वोट ॾियनि हा। मुल्की मसइलनि जे हल लाइ सभिनी खे गॾिजी हलणो पवंदो। मुल्क जे नए सदर जी चूंड सुभाणे थींदी। तयारियूं मुकमल। हुकुमरान इत्तेहाद जे आसिफ अली ज़रदारी सुन्नी इत्तेहाद काउंसिल महमूद खान जगज़ई में 1-2-1 मुक़ाबलो थींदो। पार्लियामेंट हाउस ताईं चइनी सूबाई असेंबलियुनि में सदारती चूंडनि लाइ पोलिंग थींदी। हुकुमरान इत्तेहाद जे आसिफ अली ज़रदारी खे वाज़िह दर्जे 400 खां वधीक इलेक्टोरल वोट मिलंदा। महमूद खान जगज़ई खे 200 जे लॻभॻ वोट मिलण जो इम्कान। सदर आरिफ अलवी खे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश करे वाने सदर मां रुख़सत कयो वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सदारती उम्मीदवार महमूद खान जगज़ई सदारती चूंडूं मुलतवी करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति फ़ैसिलो पेशावर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। मखसूस सीटुनि ते कामयाब मेंबरनि जी कसम खणण ताईं इलेक्टोरल कॉलेज मुकमल नाहे। पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ताईं सदारती चूंडूं मुलतवी कयूं वञनि। हुकुमरान इत्तेहाद मोहसिन नकवी खे सेनेट जी चूंड में विराइण जो फ़ैसिलो करे छॾियो। सेनेट चूंड में कामयाबी खां पोइ मोहसिन नकवी खे घरू वज़ीर बणाइण जो इम्कान। मोहसिन नकवी पीसीबी चेयरमैन जो उहिदो बि पाण वटि रखंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां ज़मीनुनि जी अलॉटमेंट समेत निगरान हुकूमत जे समूरनि फ़ैसिलनि ते नज़रसानी करण जो ऐलान। अमन अमान जी सूरतहाल गणती जोगी करार। पुलिस ऐं इंतिज़ामिया में तब्दीलियुनि जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त हू अमन अमान जी सूरतहाल मां मुतमिन आहे। शहरी ऐं बहिराड़ी जे इलाइक़नि में हालतूं ख़राब आहिनि। पुलिस ऐं इंतिज़ामिया में तब्दीलियूं ज़रूर थींदियूं। निगरान हुकूमत ख़ानगी कंपनी खे ज़मीनूं अलाट कयूं आहिनि। निगरान हुकूमत जे समूरनि फ़ैसिलनि ते नज़रसानी कई वेंदी। सुभाणे खां रमज़ान पैकेज ते अमल शुरू कयो वेंदो। प्रोग्राम ज़रिए 44 लख ख़ानदाननि खे फ़ाइदो मिलंदो। सूबाई हुकूमत पाण का बि बजट बाज़ार न लॻाईंदी। IMF तहरीक इंसाफ़ जे ख़त खे सियासी मामिलो करार ॾेई रद्द करे छॾियो। नई हुकूमत सां मुआशी प्रोग्राम अॻिते वधाइण जो ऐलान। आलमी मालियाती इदारे जी तर्जुमान ईस्टर पेरिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो IMF खे लिखियल ख़त सियासी मामिलो आहे। इदारे जो मैंडेट मुआशी मसइलनि ताईं महदूद आहे। अंदरूनी सियासी मसइलनि ते तबसरो नथो करे सघिजे। शिकारपुर भरिसां हथियारबंदनि हथां वधीक ॿ अगवा। हथियारबंद इसरार ब्रोई ऐं अली नवाज़ ब्रोई खे अगवा करे विया। हिक ई ॾींहुं अगवा थियल माण्हुनि जो अंग वधी 4 थी वियो। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। पेशावर ज़ल्मी ऐं कोयटा ग्लेडिएटर्स जूं टीमूं आम्हूं साम्हूं।